जी असां अॼु मौजूद आहियूं पनवा के लॻ ॻोठ अब्दुर्रहमान भंगर में जिते गुज़िरियल ॾींहुं वेण जे लाइ मुंहिंजे घर में शादी हुई। शादी जो सामान वठणु वञे पियो। उन ॾींहुं असांजी मेहंदी घोट जी। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ अब्दुर्रहमान भंगर में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो जंहिं ॻोठ में शादी जी ख़ुशियुनि जो समां शायल हुयो जिते ॻोठाणा जेका वञनि पिया सामान वठणु शहर में जिते ॻोठाणनि हमिलो करे ज़ख़्मी कयो हो जिते हिकु नौजवान सखर अस्पताल में फ़ौत थी वियो। जी असां अॼु मौजूद आहियूं पनवा के लॻ ॻोठ अब्दुर्रहमान भंगर में जिते गुज़िरियल ॾींहुं भंगर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो जंहिंमें 10 ॼणा ज़ख़्मी थिया। उन में हिकु ॼणो एहसान अली भंगर जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो जंहिंखे तालका अस्पताल खां बाद सखर रिफ़र कयो वियो जेको ज़ख़्मनि जा ताब न सहंदे सखर अस्पताल में वफ़ात करे वियो। अॼु उनजो जेको मढ़ आहे उनजे घर में पियल आहे। घर में रोज़ राड़ो मतल आहे। असां उनजे घर में मौजूदु आहियूं। असां सां गॾु उनजो हिते भाउ मौजूदु आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे। मुंहिंजो भाउ मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो। मुंहिंजो भाउ शहर वञे पियो। रस्ते में वेठा दुश्मन अॻे टोलो कयूं। मुंहिंजे भाउ खे धकु हयूं। उते उनखे ॿियो मुंहिंजो भाउ छॾाइण वियो। उन खे बि उते कुटियऊं। ॿई बेहोश पिया। ॿिन्ही खे अस्पताल खणायासीं। हिकु बहादुर अली उन जो नालो आहे। उहो अस्पताल दाख़िल आहे सिविल सखर। एहसान अली फ़ौत थी वियो आहे। उहो असां घर खणी आया आहियूं। पुलिस हिन महिल ताईं कोई कमु कोन कयो आहे। FIR बि हिन महिल ताईं दर्ज कोन थी आहे ऐं चवे थी असां माण्हू ॿधूं था अहिड़ा मेन मुखिया माण्हू ॿधा कोन अथई। हल्का सल्का ॿार वठी करे असांखे राज़ी कयो आहे पुलिस। इहो इलाइक़े में चइबो आहे लॻनि पिया तव्हां जेको पुराणो बि झेड़ो हलंदड़ आहे इन खे तव्हां कयो साईं उहो कुझु बि न आहे जहिड़ो उहो फ़ैसिलो वैसिलो थियल आहे। चटियूं वटियूं ॾिनल आहिनि। हर शइ ओके थियल आहे। असांजो सरदार बि जंहिं फ़ैसिलो कयो आहे उहो बि राज़ी आहे असां सां। मुंहिंजो भाउ मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो। मुंहिंजो भाउ शहर वञे पियो। रस्ते में वेठा दुश्मन अॻे टोलो कयूं। मुंहिंजे भाउ खे धकु हयूं। उते उनखे ॿियो मुंहिंजो भाउ छॾाइण वियो। उन खे बि उते कुटियऊं। ॿई बेहोश पिया। ॿिन्ही खे अस्पताल खणायासीं। हिकु बहादुर अली उन जो नालो आहे। उहो अस्पताल दाख़िल आहे सिविल सखर। एहसान अली फ़ौत थी वियो आहे। उहो असां घर खणी आया आहियूं। पुलिस हिन महिल ताईं कोई कमु कोन कयो आहे। FIR बि हिन महिल ताईं दर्ज कोन थी आहे ऐं चवे थी असां माण्हू ॿधूं था अहिड़ा मेन मुखिया माण्हू ॿधा कोन अथई। हल्का सल्का ॿार वठी करे असांखे राज़ी कयो आहे पुलिस। इहो इलाइक़े में चइबो आहे लॻनि पिया तव्हां जेको पुराणो बि झेड़ो हलंदड़ आहे इन खे तव्हां कयो साईं उहो कुझु बि न आहे जहिड़ो उहो फ़ैसिलो वैसिलो थियल आहे। चटियूं वटियूं ॾिनल आहिनि। हर शइ ओके थियल आहे। असांजो सरदार बि जंहिं फ़ैसिलो कयो आहे उहो बि राज़ी आहे असां सां। उन चयो आहे त बाबा तव्हां न साईं न कुझु बि न आहे। कारे जो मसइलो कोन्हे को। मुंहिंजो भाउ वञे पियो शहर तसब में उनजे छोकिरनि मुंहिंजे भाउ खे शहर जे लाइ वञे पियो। अकेलो हथे ख़ाली हुयो। उहो संभरिया वेठा वेहण जे लाइ। मुंहिंजे घर में शादी हुई। शादी जो सामान वठणु वञे पियो। उन ॾींहुं असांजी मेहंदी घोट जी ऐं उते असांखे शादी जे खाज में असांखे इहो मार ॾिनो। मुंहिंजे भाउ खे ॿिनि खे कुटियऊं जेको हिकिड़ो फ़ौत थी चुको आहे। हिकिड़ो हॉस्पिटल सखर सिविल दाख़िल। मसइलो अॻ में हुयो उहो सरदार फ़ैसिलो करे छॾियो। उहो उन्हनि जे ॾाॾंग जो असांजे ॾाॾंग जो न आहे। उहो उन्हनि जे ॾाॾंग जो आहे। उन पंहिंजो पेवज़ो बि खणी छॾियो। हे खजिन त नंढे ॿार जो मसइलो थियो आहे। खजिन त कल्ह उन तो मुड़ुसनि खे धक लॻा असांखे मारियो अथऊं। ॿियो कोई मसइलो उहो कार में मसइलो उन कोई फ़ैसिलो थियल आहे। सरदार कत करे कढी छॾियो आहे। एॾो ॾंड ॾेई छॾिया। भाइरी जी मेड़ बि ॻोठु वियो। उहो बि उन्हनि जो आहे। कारफ जेको थियो मसइलो असांजो न उहो उन्हनि जो न। उहो असांजे नानक में थिए थो। ॾाॾंग में उन्हनि जो आहे। हा असांजो आहे न। हे असां नाजाइज़ी कई अथऊं खारकनि जी हुन ते। हे भले वेठो आहे पुछी सघो था। ॿारनि जी ॻाल्हि हुई। ॿार खे खारकान ते मेड़नि पिया या पटनि पिया। कुझु बि नंढा ॿार 5-6 साल उमिरि जी ॿार जी। पोइ ते ॿार विढ़िया आहिनि। पोइ वॾा अची वटि हिकु दफ़ो झेरो टाड़ियोसीं। वरी ॿियो दफ़ो दॻु वठी वेठा जेको आहे पे कुटींदा विया पे। बाक़ी रही ॻाल्हि कारप जी। कारप जो पहिरियों असांजो सरदार साहिबु आहे उन फ़ैसिलो करे छॾियो। एवज़ो बि खयल हो उन्हनि जो। अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। कारप जो मसइलो न आहे। कारप जो घर कारो हुयो उहो घर ई ॿियो आहे। हे विचो ई घर ॿियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे। हा कारप जो मसइलो न आहे। बाक़ी ॿाराणी ॻाल्हि ते थियो आहे। उन्हनि धकु हणी ॾाढा ई करे माण्हू मारियो आहे।
कल्ह खां वठी राति फौत थियो आहे त हिन महिल ताईं अञा को पुलिस एक्शन न खयो आहे। ठीकु आहे, सुबुह सां जेके 2-3 माण्हू वठी वई आहे उहे बि साॻा न आहिनि, मिड़े नाले मुतहद करे उहे वठी वई आहे। हिन महिल ताईं बि लाश असां घर रखी वेठा आहियूं, कानून जे तरफ़ां को में अमल न आयो आहे हिन महिल ताईं। पाण वधीक ॾिसी रहिजे, अञा असां उन जे इंतज़ार में आहियूं, ॾिसूं था कहिड़ो हुकूमत कमु करे थी। अगरि जेकॾहिं न त पोइ असां एतिरो हक़ु रखूं था, रोड बंदि करे सघूं था, पंहिंजे हक़ जे लाइ उथी सघूं था। इहो असांजो मुतालबो आहे, ॿी एॾी वॾी ॻाल्हि न आहे। ॿारनि जे मामले तां जेकॾहिं उन्हनि एॾो क़दम खयो आहे रस्ते वेंदे के झले करे जे कुटंदा त इहा मुंहिंजे ख़्याल में असां सां वॾी नाजाइज़ी आहे। इन जे करे हिन महिल ताईं बि असां वॾो सब्र कयो आहे, अञा ताईं बि सब्र कयूं बीठा आहियूं। जेकॾहिं कानून हरकत में नथो अचे त शायदि मथां असां कुझु क़दम खणी बि सघूं था। छा मुतालबा तव्हांजा? असांजो मुतालबो आहे त इहे जेके मेन माण्हू आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे, हिन ते FIR कई वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। सर इहो मुंहिंजो भाउ हुयो, कल्ह साईं थोरी ॿारनि जी ॻाल्हि ते जहिड़ो थी पियो आहे दग में, साईं थोरी ॻाल्हि ते जहिड़ो थी पियो आहे। असांजो भाउ वञे पियो शहर वञी रहियो आहे, हुते अॻे माना जेके अॻिला हुया जवाबदार उहे अॻियां हथ माना वेठा हुया डंडनि सां, 10-15-20 माण्हू हुया। साईं मुंहिंजो भाउ त टपी रहियो, शहर वञिणो हुयो। उते ॾिसी करे मतिलबु माना मुंहिंजे चाचे खे ॿिए कुटणो, उते अची पुॻा अची हुन मुंहिंजे भाउ खे ॾाढो कुटियो अथऊं। हिकिड़ो मुंहिंजो भाउ सखर ऐं हिन महिल ताईं होश न कोन, उहो अञा उते दाख़िल आहे। हिकिड़ो मुंहिंजो भाउ फौत थी चुको आहे, जेको तव्हां ॾिसी आयो पाण पियो आहे दाख़िल। उन खां पोइ असांजो इहो ई हिन वक़्तु मक़सदु आहे त असांजे जेके बि माण्हू आहिनि, जेके जवाबदार हुन ते FIR थी, जेकॾहिं FIR न थी त पोइ असांखे मजबूरन को न को क़दम खणणो पवंदो। पुलिस छा हिन वक़्तु कहिड़ा उपरतन छा जवाबदार जेके इन घरनि में मौजूदु आहिनि या उहे भॼी विया आहिनि? सर उहे मौजूदु हुया, उनजे घर में घिरिया, असांजे नज़र में मौजूदु आहिनि, उहे चवंदा जेके माण्हू हुया उहे खणी आया आहियूं। बाक़ी उन खां पोइ जेके माण्हू जवाबदार आहिनि उनखे मतिलबु माना FIR थी वञे। जी तव्हां वारसनि जूं ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणो त कल्ह गुज़िरियल ॾींहुं जहिड़े में एहसान वलद इस्माइल भंगर जेको आहे ज़ख़्मी थी पियो, सखर जी सिविल अस्पताल में जेको आहे हू फौत थी वियो। इन जो मड़ घर में पियल आहे, घर में रोज़ राड़ो मतल आहे। पुलिस हिन वक़्त ताईं को कख बनी बीणो न कयो। आला हकाम सां मुतालबो कयो आहे फिलफोर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे।